सदर आरिफ अलवी अदालती सुधारन वारो बिल एतराज़ लगाए नज़रसानी लाइ पार्लियामेंट के वापस मोकिले छॾियो। सदर आरिफ अलवी चयो आहे त अदालती सुधारन वारो बिल पार्लियामेंट जे इख्तियारनि खां ॿाहिरि आहे। बिल कानूनी तौर ते अणपूरो हुअण सबबि अदालत में चैलेंज थी सघे थो। बिल ते पार्लियामेंट ॿीहर गौर करे। सदर आरिफ अलवी पार्लियामेंट के कानून साज़ी न सेखारे सदर बिल नज़रसानी लाइ वापस मोकिले साबित कयो त हू PTI जो सेक्रेटरी जनरल आहे। वफ़ाक़ी वज़ीर शरीर रहमान चयो आहे त सदर पार्लियामेंट जे हर मामले के PTI जे नज़र सां ॾिठो आहे। बिल ऐवान सदर पहुचण खां पहिरियां ई सदर पंहिंजो मौक़िफ़ ज़ाहिर करे चुको हो। सदर पंहिंजी पार्टी पॉलिसी ते अमल करे पियो। 3.5 सालनि दौरान सदर ऑर्डिनेंस फैक्ट्री हलाईंदो रहियो। पार्लियामेंट जे अख़्तियारनि खां कीअं वाक़िफ़ थी सघे थो। PTI हिकु भेरो ॿीहर हुकूमत खे इलेक्शन वारे मामले ते ॻाल्हियूं करण जी आछ करे छॾी। फवाद चौधरी चयो आहे त इलेक्शन जा मामला तय करण लाइ ॻाल्हियूं ई वाहिद रस्तो आहिनि। हुकूमत ऐं एस्टेब्लिशमेंट असां सां गॾु वेही चूंडनि वारा मामला तय करे कुझु बि थी वञे इमरान ख़ान नाअहल न थींदो। सुप्रीम कोर्ट में विर्श वाज़ह तौर ते नज़र अची रही आहे। अदालत जो रुख हिकु सियासी जमात ॾांहुं नज़र अची रहियो आहे। वज़ीर आज़म जे ख़ासि मुआविन अता तलड़ चयो आहे त फ़ैसिले सां हिकु सियासी जमात खे फ़ाइदो पहुचाइण वारे ख़्याल खे अथी मिली रही आहे। जस्टिस अतर मिनुल्ला फ़ैसिलो बि वाज़ह इशारा ॾेई छॾियो रहियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट पारां PTI चेयरमैन इमरान ख़ान जी वीडियो लिंक ज़रिए पेश थियण लाइ दरख़्वास्त ॿुधणीअ लाइ मुक़ररु करे छॾी। चीफ जस्टिस आमिर फारूक 12 अप्रैल ते दरख़्वास्त ॿुधणी कंदो। घरू खाते IG ऐं ॿियनि खे नोटिस जारी। इस्लामाबाद जी मक़ामी अदालत तोशाखाना केस जी ॿुधणी 11 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी। तलबीअ बावजूदि इमरान ख़ान अदालत में पेश न थियो। PTI जे जूनियर वकील अदालत खे ॿुधायो त इमरान ख़ान खे पेशी जो नोटिस नाहे मिलियो। पंजाब में चूंडनि लाइ इलेक्शन कमीशन खे अञा ताईं फंड्स न मिलिया। वफ़ाक़ी हुकूमत जे ज़रीए जो चवणु आहे त 10 अप्रैल ताईं इलेक्शन कमीशन खे फंड्स ॾियण मुमकिन न आहिनि। इलेक्शन कमीशन हुकूमत खां चूंडनि लाइ 21 अरब रुपया घुरिया आहिनि। सुप्रीम कोर्ट पैसा जारी करण जो हुकुम ॾेई चुकी आहे। वज़ीर आज़म हाउस इस्लामाबाद में दाख़िल थियल शकी शख़्स गिरफ़्तार। कानून लागू थियल इदारनि शकी शख़्स खे हिरासत में वठी छॾियो। वधीक चवणु आहे त शकी शख़्स पाण खे अफ़गानिस्तान जो रिहायशी ॿुधाए रहियो आहे, जेको 3 ॾींहनि जी लगातार कोशिशुनि बाद PM हाउस में दाख़िल थियो। वधीक जांच जारी आहे। कदकोट पुलिस कबायली तकरार जे नाले ते क़त्ल कयल प्रोफेसर अजमल सावंत जे कातल खे गिरफ़्तार करण में नाकाम। 3 ॾींहं गुज़रण बावजूदि पुलिस प्रोफेसर अजमल सावंत जो हिकु बि कातिल गिरफ़्तार न करे सघी। पुलिस केस में नामज़द जवाबदारनि जा घर ठाहे पट करे छॾिया। प्रोफेसर अजमल सावंत जे क़त्ल ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। अदालती हुक्म बाद मीरपुर ख़ास जे सेंट्रल जेल में तशद्दुद सबबि फौत थियल कैदी जो केस जेल सुप्रीडेंट इरशाद अली ऐं SHO हक नवाज़ चोणिचो समेत 14 एहलकारनि ख़िलाफ़ दाख़िल। केस में सिपाही उमीद अली, गुलाम कादिर, जमील अहमद, ज़ुबैर ऐं हबीबुल्ला खे बि नामज़द कयो वियो। FIR में ॼाणायो वियो त SHO ऐं ॿियनि फरियादीअ खे भाउ चनेसर खोसो खे अगवा कयो ऐं जेल में तशद्दुद करे क़त्ल कयो। कैदीअ जे जिस्म ते तशद्दुद जा 12 निशान हुआ। कन मां रतु बि वही रहियो हो। कराची साइड सुपर हाईवे पुलिस जे जंजाल ॻोठ में कार्रवाई। 3 नौजवाननि ते तशद्दुद कंदड़ 8 खां वधीक जवाबदार गिरफ़्तार। जवाबदारनि गुज़िरियल ॾींहुं 3 नौजवाननि खे होरू ॼाणाए अरगमाल बणाए तशद्दुद जो निशानो बणाए मरणी करे छॾियो हो। कराची में पुलिस ऐं ॻुझे इदारे जी कार्रवाई। डॉक्टर जे टारगेट किलिंग लाइ पैसा वठंदड़ जवाबदार गिरफ़्तार। पुलिस चयो त डॉक्टर जे क़त्ल जी सोपारी वठंदड़ 2 टारगेट किलर सोघा कया विया आहिनि। डॉक्टर जे क़त्ल जी सोपारी दुबई मां 9 लख रुपया ॾिनी वई हुई। दादू में उमरबाब चांडो जे 3 घरवातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी बिना कार्रवाई जे 15 अप्रैल ताईं मुलतवी। मॉडल क्रिमिनल कोर्ट में जवाबदार सतार चांडो जो वकील पेश न थियो।
MPA सरदार चांडू ऐं MPA बुरहान खान चांडू अदालत में पेश थिया। जेल में क़ैद अॻूणे SHO करीम बख्श चांडोकी अदालत में आंदो वियो। उमिर बाब चांडो चयो आहे त सदर निज़ाम जी नासूर सो सिंध जे शऊर खे क़त्ल कयो पियो वञे। देर सबब केस खे नुक़सान पहुची रहियो आहे। असांजे गुटब खे ख़तरो आहे।